बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्योर मोरो जे तरफां एडमिन रियाज़ हुसैन अलमानी। असां हींअर मौजूद आहियूं 4 सालनि खां बेवसी जे बिस्तरे ते पियल अदी शहज़ाना में जेका ज़ेर इलाज आहे। काफ़ी 4 साल खां असां ही प्योर मोरो जे तरफां काफ़ी ग्रुपनि जे तरफां अदी जी सेहतियाब अदी जी माली मदद जे लाइ मुहिम असां हलाई, जंहिंमें कुझु इंसान दोस्तनि अदी जी मदद कई। अञा ताईं अदी जो को अहिड़ो मसीहा माण्हू न अञा जंहिं इलाज अदी जो करायो हुजे, अदी मुकमल सेहतियाब थी पंहिंजे पेरनि सां हले ऐं घुमी फिरी सघे। हींअर असां उते मौजूद आहियूं। कुझु इंसान दोस्त जंहिं अदी जी मदद कई आहे, अचो त असां मूंसां गॾु जानी मोराई आहे, चओ त उन सां असां ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां प्योर मोरो जे जानी मोराई। दोस्तों, असां कुछ साल पहिरियां अदी शहज़ाना में मोरे वासियुनि जी तकलीफ़ुनि ॾुखनि बाबति तव्हांखे आगाह कयो हो ऐं असां अदीअ खे कराची बि वठी वियासीं। उते डॉक्टरनि चयो त अदीअ जी कंटिन्यू फिज़ियोथेरेपी थिए त उन मां अदी बहितर थी सघे थी, पोइ अदीअ जो ऑपरेशन थींदो। हाणे अदीअ जो जेको ख़र्चु आहे फिज़ियोथेरेपी ते, उहो तक़रीबन माना रोज़ 600-700 रुपया अदीअ जो ख़र्च थी थो वञे। उन खां अलावा दवाउनि जो ख़र्च बि आहे। उन लाइ असां अञा ताईं बि अदीअ लाइ कोशिशूं कयूं पिया। असां अञा बि अदीअ लाइ पाण पतोड़ूं पिया। असां अञा बि माण्हुनि खे अपीलूं था कयूं त उहे अदीअ जी मदद कनि। उन सिलसिले में असां ही 10,000 अदीअ लाइ दोस्तनि जी कुझु सहकार सां कया आहिनि, उहे असां अदीअ खे ॾींदासीं त जीअं अदी पंहिंजी फिज़ियोथेरेपी जारी रखी सघे। ऐं मोरे वासियुनि खे असां ॾिसंदड़ सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त हू अदीअ जी हिन में सहकार करे त जीअं अदीअ जो इलाज जारी थी सघे। हीअ असां अदी शहज़ाना भेण खे ॾींदासीं। ऐं मां शहज़ाना मेमण हिकु मोरे जी तव्हांजी न्याणी भेण आहियां। मां 4 खां 5 साल इन हिकु बिस्तरे ते आहियां। मां पैरालाइसिस आहियां, मुड़ुस जी तशदुद थियल। ऐं तव्हां मोरे वासियुनि खे ख़बर बि आहे त मूंखे डॉक्टर फिज़ियोथेरेपी चयो आहे। ऐं मां इन करे तव्हां भाइरनि ऐं भेणनि खे हिकु अर्ज़ु थी कयां, मां तव्हांजी न्याणी आहियां। अगरि मुंहिंजो 30,000 रुपया महीने ते ख़र्चु आहे, अगरि थोरे मां घणो जेको बि तव्हां घर में ख़र्चु कयो त उन मां थोरो कढी मूं भेण ऐं न्याणी जी मदद कंदो त मां तव्हांजी थोराई थी रहंदमि। मुंहिंजो बाबा आहे, उहो हिकु पटे वारो आहे ऐं मुंहिंजो कमाइण वारो ॿियो केर बि न आहे। मुंहिंजो हस्बैंड मूंखे कढी छॾियो आहे। मूंखे हिकु न्याणी आहे, हिकु पुटु आहे, जेको पुटु बि मुंहिंजो हस्बैंड मूंखां माना खसे छॾियो। मां वॾी ॾुखाईंदड़ आहियां। मां बार बार तव्हांखे न्याणी चई, माना छा चवां मां न्याणी तव्हां मोरे वासियुनि खे। मुंहिंजी तव्हां मेमण आहियो, सुरिया आहिनि, शाह आहिनि, सभु हिते काफ़ी पैसे वारा आहिनि। अगरि थोरी थोरी मां मूं भेण न्याणीअ जी मदद कंदा त मां तव्हांजी थोराई थी थींदमि। महिरबानी। अदी शहज़ाना मेमून जेका काफ़ी सालनि खां बेवसी जे बिस्तरे ते पियल आहे, हू हिकु कंहिं मसीहा इंसान जे इंतज़ार में आहे। उहो अचे हिन जो अदी जो इलाज कराए, इलाज थिए ऐं हू पंहिंजे पेरनि सां हली सघे। ऐं हिन मीडिया जे थ्रू दोस्तनि खे अपील थो कयां त हिन वीडियो खे वधि मां वधि शेयर कयो। ऐं जेको मदद करणु चाहे त मां हुनजो कॉन्टेक्ट नंबर अदी जो हिन में ग्रुप में मां रखंदुमि नंबर, ऐं उन खे वधि मां वधि शेयर कंदो त जीअं अदी जी कुझु माली मदद थी सघे। जेको हुनजो रोज़ जो ख़र्चु आहे, डेली जी हुनजी फिज़ियोथेरेपी आहे, जंहिंजी हुनजी ट्रीटमेंट हले पई थी, त उहा अदी अफोर्ड करे सघे ऐं उहा ॾेई सघे।